बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आसरो उम्मीद सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात में हुजणु खपे। तवक्कल भरोसो अल्लाह जे तरफ़ां भलाई थींदी, अल्लाह जे तरफ़ां ई कम थींदा। जेकॾहिं अल्लाह जे तरफ़ां भलाई आहे, उन जे तरफ़ां रस्ता खुलियल आहिनि, आसानियूं आहिनि, त पोइ सभु माण्हू गॾिजी बि कुझु बि नथा करे सघनि। रोकणु चाहिनि कंहिं कम खे त रुकिजी नथो सघे, पर अल्लाह जे तरफ़ां रुकियल हुजे ऐं सभु माण्हू चाहिनि त थिए त न थी सघंदो। इन शइ खे वठी जेकॾहिं माण्हू पंहिंजे ज़हन में या शइ विहारे त पोइ जेके घणियूं रंजिशूं नाराज़गियूं मिटनि माइटनि या दोस्तनि सां आहिनि, ख़तमु थी वेंदियूं। छो जो माण्हू आसिरो उमेद उहो माण्हुनि में थो रखे, कंहिं माइट में, कंहिं दोस्त में, उहो कंहिं पोस्ट ते, कंहिं नौकिरी ते, कंहिं अहम हैसियत में आहे, त उन में पोइ आसिरो उमेद रखिजे थी त उहो मुंहिंजो कमु कंदो। पर जॾहिं उहो कमु नथो करे त पोइ ॾुख थिए थो, रंजिश थिए थी, यार दोस्त आहे, क्लास फेलो आहे, नंढपण जा वास्ता तालुकात आहिनि, माइटी आहे, दोस्ती आहे, संगत आहे, हिन वरी जेको आहे मुंहिंजो कमु न कयो। पोइ जेकॾहिं उन में उमेदु आसिरो आहे त पोइ नाराज़गियूं थींदियूं। जेको उन में उमेदु आसिरो न रखिजनि, अजायूं उमेदूं वापसि जेके आसरा आहिनि, उमेदूं आहिनि, तवकात आहिनि, उहे कंहिं माण्हू में न रखिजनि, सिर्फ़ु अल्लाह जी ज़ात में रखिजनि, त पोइ आसानियूं बि थींदियूं, नाराज़गियूं वरी उन्हनि सां न थींदियूं। हर माण्हू जूं पंहिंजूं मजबूरियूं आहिनि, पंहिंजूं ज़रूरतूं आहिनि। हाणे असां हिकु शइ सोचूं था, अॻिलो अलाए कहिड़ी ज़हन सोचे थो, अलाए छा थो सम्झे त बाबा हे मां कमु कयां न कयां, छा थींदो, उन जा पंहिंजा मसइला मजबूरियूं आहिनि ऐं उनजो तबियतूं बि तब्दील थी वञनि थियूं। हाणे उहो त न आहे जेको पंहिंजे क्लास में गॾु पढ़ंदो या मैट्रिक में गॾु पढ़ंदो, उहो हिन वल जे पोज़ीशन हैसियत में आहे त उनखे ॾिसणु खपे न। असां वटि उनखे उहो ई पोइ मैट्रिक वारी स्कूल वारी माना पोज़ीशन या दोस्ती या तालुकात जे जेको आहे सो रोशनी में ॾिसूं था त जीअं स्कूल में हुयासीं तीअं स्कूल वारी उमिरि बि आहे, उन महिल ज़रूरतूं ॿियूं आहिनि, ख़्वाहिशूं ॿियूं आहिनि, ज़हन ख़्याल ॿिया आहिनि ऐं उन महिल घणियूं घुरिजूं कोन्हनि, बसि रांदि खेॾणी आहे, घुमिणो आहे, खाइणो आहे, पीअणो आहे, सुम्हणो आहे। उन महिल त इहो कोन्हे, पर जॾहिं कंहिं उहिदे ते, मनसब ते, कंहिं कारोबार वापार या कंहिं हिसाब सां अची थो वञे माण्हू, त पोइ उनजो ज़हन, उनजो ख़्याल उनजा तब्दील थी वञनि था ऐं वरी हाणे उनजा जेके तालुकात आहिनि उहे बि तब्दील थी वेंदा। हाणे उहो मैट्रिक वारनि दोस्तनि सां त गॾु न घुमंदो या उन्हनि जूं दावतूं न खाईंदो या उन्हनि खे दावत ते न घुराईंदो। हाणे जंहिं मौजूदा जेकी उनजी पोज़ीशन आहे, हैसियत आहे, कारोबार जे लिहाज़ सां या नौकिरी जे हवाले सां, त अहिड़ा माण्हू तालुकात या अहिड़ियूं दोस्तियूं ॻोल्हींदो जेके उन लेवल ते हुजनि, जिन सां उनजो उथणु वेहणु ठहे ऐं उन्हनि जे दावतुनि में वेंदो, उन्हनि खे दावतुनि में घुराईंदो। जो हाणे थी वई माना क्लेबर जी ॻाल्हि, हैसियत जी ॻाल्हि ऐं लेवल जी ॻाल्हि थी वई, त हाणे हुनजी लेवल कहिड़ी आहे त उन लेवल वारनि माण्हुनि सां उथंदो वेहंदो, खाईंदो पीअंदो, लटो कपिड़ो हर शइ। हालांकि भलियूं जी तबियत में सादगी हुजे त सादा कपिड़ा पायां, पर पोइ बि पंहिंजे उन्हनि उहिदे जे हिसाब सां ऊचा कपिड़ा पाईंदो, जेके जिन सां उनजो उथणु वेहणु आहे, त उन्हनि जी लेवल जो बूट बि पाईंदो, कपिड़ा बि पाईंदो, गाॾी बि ओड़ी रखंदो, दावतूं बि अहिड़ियूं, घुमणु फिरणु बि ओड़ियूं। ऐं हाणे हुनजे लाइ ज़रूरी थी वियो आहे त हर साल कोहमरी बि वञे, नारायण कागान बि वञे, इस्लामाबाद, लाहौर टूर ते बि वञे या ॿाहिरि मुल्क वञे। जेकॾहिं साहिब हैसियत माण्हू आहे, कंहिं उहिदे नौकिरी वारो माण्हू आहे, जेकॾहिं कंहिं टूर ते नथो वञे त बि उहा हुनजी बेइज़ती आहे या घटिताई आहे। माण्हू चवंदा बाबा साहिबु सॼो ॾींहुं घर में वेठो आहे। सो उनजे करे जेके काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि जे वॾी लेवल ते पहुची वञनि था, पर का माली हैसियत ख़तमु थी वञे, पोइ बि कर्ज़ पटे बि पोइ नारायण कागान घुमणु वञनि था, कोमर इस्लामाबाद वञनि था, जीअं हुनजी लेवल किरे न। जिन दोस्तनि सां वेंदा रहिया आहिनि, पोइ हाणे उन्हनि सां ई उहे वेंदा रहंदा। हाणे हुननि सां कोन वेंदा जे क्लास फेल हुया, त उनजो ख़र्चु पखो हुननि जो बि वधी वियो, हिननि जो बि वधी वियो। पोइ कीअं बि करे पोइ घणा पोइ पइजी वञनि था, नुक़सान बि थिए थो, के कर्ज़ बि खणनि था। त उन लेवल ते जंहिं ते घुमिया फिरिया हुया, हर साल दुबई वेंदा त हर साल वञिणो पवंदो, हर साल कोमरी वेंदा त हर साल वञिणो पवंदो, भली पैसा हुजनि या न हुजनि, पटे सटे कीअं बि करे कर्ज़ु खणी बि वञिणो आहे। त हाणे हुनजी लेवल मटिजी वई, हाणे उहा न रही 10 क्लास वारी या 5 क्लास वारी। सो उमेदूं माण्हुनि में घटि रखिजनि, आसरा न रखिजनि, तवकात न हुजे। कोशिशि कजे त कंहिंजे माण्हू कम खां न वञे, पर जेकॾहिं हू पाण यादि करे थो, पाण घुराए थो, हुनखे अहसासु आहे, त उहा वरी अलॻि शइ आहे। बाक़ी उमेदूं रखण सां ई पोइ वरी नाराज़गियूं बि थियनि थियूं, ॾुख बि थियनि था। पर अलाह जी ज़ात उहा आहे जेकी नाराज़ नथी करे, उहा त राज़ी आहे पंहिंजे बाने ते। अलाह साईं पंहिंजे बाने सां तमामु घणी मोहबत करे थो।
जेकॾहिं हुनखे सॾे थो बाॾाए थो 24 कलाक उनजी इबादत करे थो ज़िक्र करे थो त अलाह साईं उनखे कॾहिं बि मायूस न कंदो। मायूस माण्हू कंदा, दोस्त कंदा, माइट कंदा, पर अलाह जी ज़ात कॾहिं बि मायूस न कंदी आहे। ऐं हुन मनो बि कया क़ुर शरीफ़ में त मुंहिंजी रहमत खां मायूस बि न थियो, वला तक न तुम रहमत लाइ। सो अलाह में उमेद रखण में को बि गुनाह बि कोन्हे, न एब आहे, न को हुनमें ॾुख थींदो। पोइ जेको बहितर सम्झंदो पंहिंजे बाने लाइ उहा शइ हुनखे अता कंदो, ऐं जेकी शइ हुनजे तरफ़ां मिलणी हूंदी उहा ज़रूरु मिलंदी। जेको हुन मुक़दर करे छॾियो आहे, जेको सुख आसाइशूं पोइ ज़िंदगी जे कंहिं न कंहिं हिसे में उहा ज़रूरु हुनखे उहा शइ उहा मिलणी आहे, उहा मिलंदी। उनजे लाइ परेशान थींदो त को फ़र्क़ु नथो पए। हर शइ पंहिंजे वक़्त ते थींदी, जंहिंजो जेको वक़्तु हूंदो। बाक़ी इंसान जी पंहिंजी महिनत आहे, मशक़त आहे, जदोजहद आहे, उहा हुनखे करणी आहे। ईअं कोन्हे त महिनत मशक़त खां सवाइ वेठो रिज़िक जे लाइ दुआऊं घुरे, दौलत लाइ दुआऊं घुरे, नौकिरी कारोबार लाइ दुआऊं घुरे, करे कुझु बि कोन, ईअं त न आहे न। दुआ बि आहे पर हुन सां गॾु